अॼु असीं ज़िक्र कयूं था मुआशरे जे उन तमामु ज़रूरी मसइले जो जंहिंजे ख़बर हूंदे बि असां इहो मसइलो विसारे था छॾियूं। वोट जी ताक़त ते ई अवामी नुमाइंदा आला ऐवाननि में वञी वेहनि था। असां वोट पाण बि ॾियूं था ऐं पंहिंजी बिरादरियुनि जे सभिनी मर्दनि ऐं औरतुनि खां बि वोट ॾियारियूं था इन उमेद सां त असांखे ज़िंदगी जूं बुनियादी सहूलियतूं मिलंदियूं, पर अफ़सोस असांखे उहे मिलनि नथियूं। असांखे न रोज़गार थो मिले, न इंसाफ़ थो मिले, न अमन थो मिले, न रोड रस्ता, न ड्रेनेज सिस्टम थो मिले। आख़िर ईअं छो? असां वोट बि ॾियूं था पोइ बि असांखे सहूलियतूं नथियूं मिलनि। आख़िर छो? बसि रुॻो इहे सहूलियतूं मक़ामी अॻुवाननि खे ई छो थियूं मिलनि? छो त असां पंहिंजे वोट जी अहमियत खे सुञाणूं नथा। असां पंहिंजो ऐं पंहिंजे बिरादरियुनि जा वोट मक़ामी अॻुवाननि वॾेरनि जे हथ ते ॾियूं था, तॾहिं त असांजो अहसासु न आहे उन्हनि चूंडियल नुमाइंदनि खे जिन खे असां पंहिंजा वोट ॾेई कामयाबु करायो आहे, ऐं न वरी उन्हनि खे असांजो ॾुख ऐं तकलीफ़ूं नज़र थियूं अचनि। जेकॾहिं असां पुराणनि अॻुवाननि खे सम्झी विया आहियूं ऐं वोट उन्हनि खे नथा ॾियूं त वरी ॿिया नवां अॻुवान अची दिलासा ॾेई ख़्वाब ॾेखारे वोट वठी वञनि था। इन्हनि खे जॾहिं नौकरियूं मिलनि थियूं पोइ ग़रीबनि खे यादि नथा कनि। उहे नौकरियूं या त पंहिंजनि माइटनि खे ॾियनि था या त पैसनि ते विकिरो कनि था। वोट जो फ़ाइदो वरी मक़ामी अॻुवान था वठनि। इन ई करे असांखे वोट जी अहमियत जी ख़बर हुजणु घुरिजे। या त रिवायती उमेदवारनि खे वोट ॾियूं या पंहिंजा पढ़िया लिखिया नौजवान आज़ादु हैसियत में इलेक्शन में बीहारे पंहिंजे वोट खे अहमियत ॾियूं त बहितरु आहे। उमर कोराई, मीरपुर, माथेलो।